साहबा कराम जी महफ़िल आहे, मदीने वारे साईं जो ख़ुतबो आहे। हज़रत सलमान फ़ारसी साहबी उहे बयान फ़रमाइनि था त ख़तबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी आख़िर यौमिन मिन शाबान, त शाबान जे आख़िरी ॾींहंनि में मदीने वारे साईं असांखे ख़िताब फ़रमायो। कहिड़ो ख़िताब फ़रमायो? फ़क़ाल या अय्युहन्नास क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारकुन। जेके बि हुज़ूर जी जमात हुई, साहबा कराम हुया, उन्हनि खे मुस्तफ़ा फ़रमायो त अनक़रीब तव्हां ते हिकिड़ो अज़ीम महीनो पंहिंजी छांव करण वारो आहे। अज़ीम महीनो पंहिंजी छांव करण वारो आहे, तव्हां ते साया फिगन थियण वारो आहे ऐं वॾो मुबारक ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। हाणे हुज़ूर ईअं छो न फ़रमायो त हिकिड़ो अज़ीम महीनो अचण वारो आहे, या अज़ीम महीनो 2-3 ॾींहं हिन बसि अचे थो। आका जेको फ़रमायो न क़द अज़ल्लकुम, अज़ीम महीनो तव्हां ते साया फिगन थियण वारो आहे, तव्हां ते छांव करण वारो आहे, त इन जो मक़सदु आहे त रमज़ान गुनाहनि खां बख़्शिश वारो महीनो त आहे ई आहे। रमज़ान गुनाहगारनि लाइ ईअं आहे जीअं तेज़ उस में को सहरा हुजे, को रेगिस्तान हुजे, उन तेज़ उस में मुसाफ़िर खे का छांव मिली वञे न जाते, ऐं को झोपड़ी मिली वञे, को घर मिली वञे, उन छांव जे हेठां जॾहिं उहो मुसाफ़िर उस खां बची उन छांव में ईंदो त उन खां वधीक नेमत उन वक़्तु उन जे लाइ का ॿी न हूंदी। त हुज़ूर जो इहो फ़रमाइणु त हिकिड़ो अज़ीम महीनो तव्हां ते छांव करण वारो आहे, त इहा छांव असल में गुनाहनि खां बख़्शिश वारी छांव आहे। हीअ अज़ीम महीनो तव्हां ते छांव करण वारो आहे, वॾो बाबरकत महीनो आहे। शहरुन फ़ीहि लैलतुन ख़ैरुम मिन अल्फ़ शहरिन। आगा फ़रमायो त इन महीने में हिकिड़ी राति 1000 महीननि खां बहितर आहे। हाणे सभु रमज़ान जा फ़ज़ाइल था हलनि। लैलतुल क़द्र वारी राति जेका आख़िरी अशरे में ईंदी आहे। हाणे असां हुज़ूर जा उम्मती केॾा ख़ुशि नसीब आहियूं जो अॻियनि उम्मतुनि में जेके शख़्स हूंदा हुआ 80-80 साल इबादत कनि, 100-100 साल इबादत कनि, 150-150 साल उन्हनि जूं उमिरियूं, 200 साल जीअरा हूंदा हुआ। ऐं जॾहिं असांजो वक़्तु आयो त उमिरियूं घटिजी वियूं। अॻियनि माण्हुनि जूं उमिरियूं 250 साल, 150 साल, 125 साल ईअं हूंदो हो। पोइ अलाह खे इहो गवारा न थियो त ॿिया जेके इन खां अॻु हुया उन जूं उमिरियूं एॾियूं वॾियूं, त अमल बि घणा हूंदा। जंहिंजी 300 साल उमिरि हुजे, 250 साल उमिरि हुजे त उनजा अमल बि ओॾा वधीक हूंदा, ऐं जंहिंजी 70, 60, 50, 40 साल उमिरि हुजे त उनजा अमल घटि हूंदा। त अलाह कहिड़ो करम कयो मदीने वारे साईं जे करे। अलाह साईं हुज़ूर जे सदके हर साल रमज़ान में हिकिड़ी अहिड़ी राति अता कई जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। यानी उन में आका जो उम्मती हिकिड़ी राति जागी इबादत करे त उहा हिकु राति जी इबादत उन जे लाइ ईअं आहे ॼण उन 1000 महीना इबादत कई। भले पोइ उनजी उमिरि 30 साल हुजे, 40 हुजे, 50 में हलियो वञे, पर उनजो अमल ऐं उनजो सवाबु गुज़श्ता जेके उम्मतूं हुयूं उन्हनि जे मुक़ाबले में बल्कि उन्हनि खां बि वधी वियो। छो त हिन में इहो न फ़रमायो न त उन जे बराबरि, अॻु फ़रमायो ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, 1000 महीननि खां बि वधीक आहे, 1000 महीननि खां बि वधीक आहे। मन फतर फ़ीहि साइमन कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही व इत्क़ रक़बतिही मिनन नार। आका फ़रमायो त इन में रमज़ान में
जंहिं रोज़ेदार खे अफ़्तारी कराई न, त इहा अफ़्तारी उन जे लाइ उन जे गुनाहनि खां मग़फ़िरत आहे। हीअ जेको तव्हां मस्जिदनि में ॾिसंदा आहियो न, त माण्हू मानी खणी ईंदा आहिनि शाम जो, इहा का रस्म ऐं रिवाज न आहे, इहो मदीने वारे साईं जो फ़रमान आहे। इहो ईअं न आहे त को माण्हू बसि खणी ईंदा आहिनि, को हिते असां वटि इहा रस्म रिवाज आहे, या ॿाहिरनि शहरनि में मस्जिदनि में जेके माण्हू मानी खणी था अचनि या मोकिलींदा आहिनि पंहिंजे ॿारनि सां, नंढड़े ॿार सां, बाबा जी मस्जिद में वञी मानी ॾेई आहे, त इहो को रिवाज न आहे। इहो पुराणी रिवायत आहे जेका मदीने वारे साईं जे फ़रमान खां वठी शुरू थी आहे। आका फरमाए मन फतर फी साइमन कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही व इत्क़ रक़बतिही मिनन नार, जंहिं रोज़ेदार खे अफ़्तारी कराई त इहा उन जे गुनाहनि जी बख़्शिश आहे ऐं जहन्नम जी बाहि खां नजात आहे। त इहो जॾहिं हुज़ूर फरमाए दंग कयो त सहाबा किराम पुछियो कुल न या रसूल अल्लाह, ग़ुरबत आई न मदीने में, इहे सहाबा किराम फाका कशी में हूंदा हुआ, हिकिड़ो वेलो खाईंदा हुआ त केतिरा ई वेला न हूंदो हुयो घर में। उन जो मिसाल हिन सवाल में ॿुधो, कुल न, हाणे हुज़ूर इहो फरमायो न त बाबा रोज़ेदार खे अफ़्तारी करायो, त सहाबी जो सवाल ॾिसो, या रसूल अल्लाह लईस कुल्लु न नजिदु मा नुफ़त्तिरु बिहि साइम, ऐं अल्लाह जा रसूल असां में त रोज़ेदार खे रोज़े खोलण जी इस्तिताअत ई न आहे। मक़ाम ॾिसो, अल्लाह जे हबीब जा सहाबी आहिनि, अल्लाह जा प्यारा आहिनि, उहो दौरु ॾिसो ऐं उन दौर में उन्हनि जो ज़ुहद ऐं तक़वा ऐं वरा ॾिसो त चवनि था त या रसूल अल्लाह असां वटि त इहा इस्तिताअत ई न आहे जो असां रोज़ेदारनि खे अफ़्तारी करायूं। यानी असां पाण हिकिड़ो वेलो तव्हांजी दुआ सां अल्लाह जे करम सां खाऊं था, त ॿिया केतिरा ई वेला असां वटि खाइण लाइ कोई ख़ुदि अल्लाह जे रसूल जे घर में कुझु बि न आहे। त उन ते मदीने वारे साईं जवाबु ॾिनो, फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युतिल्लाहु हाज़ा सवाब मन फतर साइमन अला मज़क़त लबनिन औ तमरतिन औ शुरबतिन मिन माइन। ए मुंहिंजा सहाबियो, इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां पूरी मानी खणी अचे पंहिंजो वेलो कंहिंखे खारायो। हा, तव्हां वटि जेकॾहिं कुझु बि न आहे ऐं तव्हांखे सवाब बि कमाइणो आहे त लस्सीअ जो हिकिड़ो ढुक छो न हुजे। अला मज़क़त लबनिन, लस्सी जो हिकिड़ो ढुक छो न हुजे, ऐं तमरतिन, हिकिड़ी कतल छो न हुजे, ऐं शुरबतिन मिन माइन, पाणीअ जो हिकिड़ो ढुक छो न हुजे। जेकॾहिं तव्हां लस्सी जे हिकिड़े ढुक सां, कतल जी हिकिड़ी घड़ीअ सां ऐं पाणी जे हिकिड़े ढुक सां के रोज़ेदार जी ख़िदमत कई बि तव्हांखे उहो ई सवाबु मिलंदो। हाणे वरी उन ते अचो जंहिं रोज़ेदार खे मानी खाराई। अॻिते हुज़ूर फरमाइनि था वमन अशबअ साइमन, जंहिं रोज़ेदार खे उन जो पेट भरे मानी खाराई, सक़ाहुल्लाहु मिन हौदी शरबतन ला यज़मउ हत्ता यदखुलल जन्नत। आका फरमाए जंहिं रोज़ेदार खे मानी खाराई न, क़यामत जे ॾींहुं रोज़े महशर शदीद उञ जो आलम हूंदो, पाणी जे लाइ माण्हू तरसंदा, पर उन शख़्स खे मुंहिंजो रब हौज़े कौसर मां पाणी पीआरींदो। रोज़ेदार जी ख़िदमत करण वारे खे मुंहिंजो रब हशर जे ॾींहुं, जीअं हिते बुख ऐं कॾहिं बुख महसूसु थींदी आहे न असांखे, हशर जे ॾींहुं छा थींदो जो शदीद सख़्ती जो आलम जंहिंजो बयान खां ॿाहिरि आहे, अल्लाह ई ॼाणे थो। उन में छा थींदो जो शदीद उञ जो आलम हूंदो, हर तरफ़ इहो हूंदो त किथां पाणी मिले। त इन अहिड़े आलम में हुज़ूर फरमायो त रोज़ेदार जी ख़िदमत करण वारे खे अल्लाह साईं सक़ाहुल्लाहु मिन हौदी, मुंहिंजे हौज़े कौसर मां अल्लाह साईं उन्हनि खे पाणी पीआरींदो। हाणे जॾहिं हौज़े कौसर मां उहो पाणी पीआरियो वेंदो न, त उन खां पोइ छा थींदो, आगा फरमायो त उन शख़्स खे एॾी शदीद उन जे आलम में हशर जे ॾींहुं
जॾहिं उन पाणी पीतो उन खां बाद ला यज़्मउ हत्ता यदखुलल जन्नत, उनखे वरी उञ न लॻंदी ॿीहर। हिकिड़ो दफ़ो जंहिं हौज़ कौसर मां पाणी पीतो न त उनखे जन्नत में दाख़िल थियण ताईं वरी उञ न लॻंदी। पोइ केतिरा ई उहो केॾो अरसो हले उहो रब खे ख़बर आहे त हशर जो ॾींहुं केॾो वॾो हूंदो। आख़िर में मुस्तफ़ा करीमन फरमायो त वहुव शहरुन अव्वलुहु रहमतुन, हे उहो महीनो आहे जंहिंजो पहिरियों अशरो रहमत, व अवसतुहु मग़फ़िरतुन, ऐं उनजो दरमियान मग़फ़िरत, व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, ऐं उनजो आख़िरी अशरो जहन्नम खां नजात आहे। ऐं अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं हिन महीने जी असांखे तक़दीस ऐं ताज़ीम बरक़रार रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो महीनो असल में इबादतुनि ॾे मोटण वारो महीनो आहे। जेको 11 महीननि में असांजो रूह ख़तमु थी वेंदो आहे न, नमाज़ुनि खां, इबादतुनि खां, तक़वा खां, इहो महीनो असांखे यादि ॾियाराईंदो आहे त तक़वा अल्लाह खे पसंदि आहे ऐं सभु शइ तक़वा में आहे। इज़त तक़वा में आहे, शोहरत तक़वा में आहे, सुकून तक़वा में आहे। न इज़त बादशाहत में आहे, न इज़त कंहिं वॾे मनसब में आहे, न इज़त जाहो जलाल में आहे। अचो अल्लाह खां पुछूं था त अल्लाह साईं तुंहिंजी नज़र में इज़त वारो केरु आहे? बादशाह आहे, वॾो मनसब आहे, पैसो आहे, या कुझु ॿियो आहे? त अल्लाह साईं फरमाए थो इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। ता क़यामत ताईं हर कोई ॿुधी छॾे त मुंहिंजी नज़र में, अल्लाह जी नज़र में मयार कहिड़ो आहे इज़त जो, बुलंदी जो? इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, मुंहिंजी नज़र में इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में परहेज़गार। बसि न इन में कंहिं ज़ात जो ज़िक्र आहे, न इन में कंहिं मनसब जो ज़िक्र आहे। पूरो क़ुर पढ़ो तव्हां, न इन में कंहिं उहिदे जो ज़िक्र आहे, न इन में कंहिं क़ौम जो ज़िक्र आहे। अल्लाह साईं हिकिड़ी आयत में इहे सभु इंसान जे ज़हन खे क्लियर करे छॾियो त बाबा कोई केॾो बि वॾो अज़ीम ऐं मोतबर छो न हुजे इंसाननि जी नज़र में, मां रब जी नज़र में अज़ीम, मोतबर, मोतमद ऐं इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में परहेज़गार आहे। पोइ छो फ़क़ीर छो न आहे, ग़रीब छो न आहे, पर उन जी मुंहिंजे रब जी नज़र में वॾी इज़त ऐं मक़ाम आहे। त हीउ महीनो तक़वा ऐं परहेज़गारी जो महीनो आहे। अल्लाह साईं असांखे नसीब फ़रमाए। अल्लाह साईं असांखे इबादतुनि जो शौक़ु ऐं ग़रीबनि जी मदद ऐं रोज़ेदारनि जी ख़िदमत करणु नसीब फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।